अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सिंध में धाड़ेल फैक्टर एतिरो मज़बूत ऐं ताक़तवर बणिजी चुको आहे जो पुलिस जा अटाला बि संदनि कुझु बिगाड़े नथा सघनि। किरोड़े रुपयनि जी सरकारी मशीनरी इस्तेमालु थियण बावजूदि पुलिस पंहिंजा जवान शहीद कराए वापसि मोटे थी। अॼु जो सुवाल इहो आहे त पुलिस जी कारकर्दगी एतिरी कमज़ोर छो आहे। सिंध पुलिस जी कारकर्दगी हिकु सुवाल बणिजी चुकी आहे। धाड़ेल राज रोज़ बरोज़ ताक़तवर थींदो पियो वञे ऐं पुलिस जो कानून कमज़ोर थींदो पियो वञे। सुवाल इहो थो पैदा थिए त उन धाड़ेल राज जे पुठियां कहिड़ा हथ शामिल आहिनि ऐं धाड़ेलनि वटि एॾा जदीद हथियार कीअं था पहुचनि जो पुलिस ऑपरेशन दौरान संदन फायर बख़्तरबंद गाॾियुनि खे बि क्रॉस करे वञनि था। ऐं ताज़ो कंधकोट कश्मीर जे कचे में पुलिस ऑपरेशन दौरान हिकु बख़्तरबंद गाॾी में वेठल SHO अब्दुल लतीफ़ मीरानी धाड़ेलनि जे गोलियुनि जो ख़ाज बणिजी वियो। छा पुलिस जूं बख़्तरबंद गाॾियूं एतिरियूं कमज़ोर आहिनि जेके पंहिंजा जवान शहीद कराए वापसि थियूं थियनि? अॼु जो सुवाल इहो आहे त छा बख़्तरबंद गाॾियूं वरितियूं वञनि थियूं, उन्हनि ते केतिरियूं कमीशनूं खाधियूं वञनि थियूं जो उन्हनि जी क्वालिटी अहिड़ी आहे जो गोलियूं उन्हनि मां आर पार थी वञनि थियूं। तहफ़ुज़ जे निशाने ते बख़्तरबंद गाॾियुनि जे अंदरि वेठल पुलिस ऑफिसर बेवसी जी सूरत में मौत जो शिकार थियनि था ऐं उन्हनि जी ज़िंदगी जा ॾींहं उजामी वञनि था। धाड़ेल राज थोराई में हुजण बावजूदि पुलिस जा कटक बि उन्हनि खे ख़तमु कराए न आहिनि सघिया। सुवाल इहो थो पैदा थिए त उन धाड़ेल फैक्टर जे मज़बूत करण जे पुठियां किथे बाअसर जागीरदारनि या सियासतदाननि जो हथ त न आहे? किथे उहे बाअसर माण्हू उन्हनि जी सहूलियतकारी में मुलवस त न आहिनि ऐं छा चाहिनि था? सिंध जे अमन खे तबाह कयो वियो आहे। पुलिस जंहिं वटि जदीद हथियार, जंहिं वटि जदीद ट्रेनिंग, जंहिं वटि सरकारी मशीनरी, जंहिं वटि हर शइ मौजूदु आहे, पर पोइ बि धाड़ेल राज जे अॻियां बेवस छो बणियल आहे? सिंध जे कचे जे इलाइक़नि में धाड़ेल मज़बूती सां पंहिंजा ठिकाणा ठाहे जदीद हथियारनि सां वेठल आहिनि। जदीद हथियार खेनि केरु पहुचाए थो? रोज़ मुक़ाबला थियनि था, रोज़ गबरू जवान शहीद थियनि था, पर धाड़ेल ओतिरा जो ओतिरा मौजूदु आहिनि। अॼु जो सुवाल इहो बि आहे त उन सॼी गर्दिश जे पुठियां केरु आहे? उन सॼे मामले जे पोयां केरु आहे जेको पंहिंजनि ई जवाननि जा सौदा करे थो, जेको पंहिंजनि ई जवाननि जी ज़िंदगी खे दाव ते लॻाए थो, जेके कमीशनूं वठी अहिड़ियूं बख़्तरबंद गाॾियूं वरितियूं वञनि थियूं जेके दौरान मुक़ाबिलो धाड़ेल मारण जे बजाए पंहिंजा जवान माराए वेहनि था? उहे लाश केसिताईं पुलिस खे हज़म थींदा? केसिताईं पुलिस पंहिंजे कुलनि ते पुलिस जवाननि जा लाश ढोईंदी रहंदी? उहे जेके शहीदनि जा लाश आहिनि उन्हनि खे केसिताईं धरती पंहिंजे जीअ में जॻह ॾींदी रहंदी? अहिड़ी सूरताल में सिंध हुकूमत ते बि सुवाल आहे त पुलिस डिपार्टमेंट ते बि हिकु सुवाल आहे ऐं उते वक़्त जे SSPs ते बि हिकिड़ो सुवाल आहे त कीअं उहे मैनपुरी, गुटको ऐं ॿियनि मंशियात ते केतिरी रिश्वत वठनि था, थाणा विकामजनि था। उहो हिकिड़ो अयां सच आहे त पुलिस डिपार्टमेंट ते जेतिरी बजट ख़र्च कई वञे थी ओतिरो कमु न पियो थिए। सुवाल इहो आहे त उन सॼे धाड़ेल कल्चर खे केरु बुंजो ॾींदो? छा उहो भोतार ॾींदो, सरदार ॾींदो, जंहिं वटि पुलिस वारा वंगारी हूंदा आहिनि ऐं उहे पुलिस वारा वरी जॾहिं धाड़ेलनि सां मुक़ाबले में वञनि था त उहे पंहिंजे बाला ऑफिसरनि जी बदनियती जे करे वरितल बख़्तरबंद गाॾियुनि जे अंदरि त उहे गोलियुनि जो शिकार थी था वञनि। अॼु जो सुवाल इहो बि आहे त हिन धरती ॼावनि जी ज़िंदगी जा जेके सौदा थियनि था उन्हनि जो को हिसाब किताब आहे? उन्हनि खे अलाह जो को ख़ौफ़ न आहे? उहे कीअं हिन सॼे निज़ाम खे हलाइनि पिया? उन्हनि खे उहो ख़ौफ़ न आहे त उहे कुर्सियूं आर्ज़ी आहिनि पर सभु अचणियूं वञणियूं आहिनि? पर ईमानदारी सां कमु कंदड़ पुलिस ऑफिसर ई बदअमनी ख़तमु कराए सघनि था ऐं धाड़ेल फैक्टर जे ख़ात्मे लाइ सिंध सित जे पुलिस ऑपरेशन जी बि ज़रूरत आहे। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं के नए इशूज़ सां गॾु। तेसिताईं अला भाई।